औज़ुबिल्लाहि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ऐं इनायत अली मलक। असां जीअं त लास्ट टॉपिक में सैयद शेरशाह बुखारी खे पढ़ी चुका आहियूं। ठीकु आहे, हुनजो थोरो रिवीजन भले तव्हां ॾिसी छॾियोसि। उन जो जेको मादरी ॿोलीअ जी सिखिया किताबु हो, अहम किताबु हो। ठीकु आहे। अच्छा, जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि अचे त चैनल खे लाइक सब्सक्राइब कयो। असां हीअ जेकी तव्हां वीडियो जेके न ॾिठी आहे शेरशाह बुखारी जो, तव्हां भले ॾिसो। अॼु जेको टॉपिक आहे उहो सैयद मीर मोहम्मद शाह। हाणे हिन जी जेकी विलादत थी उहा 1898 में थी। ठीकु आहे। हाणे 1898 में हिन जी पैदाइश थी। अहिड़ी त जीअं असां हुन में पढ़ियोसीं 1940 में शेरशाह बुखारी जी 1940 में थी। ऐं हिन जी कॾहिं पैदाइश आहे 1898 ईस्वी में आहे। हिन जी वफ़ात 1963 में थी आहे। हीअ किथे ॼाओ? सिंध जे तारीख़ी ॻोठ ठखर में 1898 में ॼाओ आहे। ठीकु आहे। 1898 में हिन जी हीअ बैकग्राउंड हो। हिन जी किथे ॼाओ? 1898 में ठक्कर ॻोठ ठक्कर में ॼाओ। हाणे हिन जे किताब आहिनि, हिन जे किताबनि मज़मूननि में कहिड़ा कहिड़ा किताब आहिनि? सभ खां पहिरियों आहे दिलि जी तलब। दिलि जी तलब कंहिंजो किताबु आहे? उहो आहे मोहम्मद शाह जो दिलि जी तलब किताबु आहे। अहिड़ी तरह नंबर 2 ते आहे गंजे टकर। गंजे टकर जो शेर बि हिन जो ई किताबु आहे। अहिड़ी तरह नंबर 3 ते जेको आहे बुलबुल ऐं बाग़ाई, इहो बि हिन जो ई किताबु आहे। बुलबुल ऐं बाग़ाई हिन जो बि किताबु आहे। अहिड़ी तरह नंबर 4 ते पलनि जो शिकार, शाहकार आहिनि। हाणे हिननि जा जेके ही किताब आहिनि, पलनि जो शिकार, इहो बि हिन जो किताबु आहे। शाहकार हिन जा किताब आहिनि। हाणे हिन खे तव्हां ईअं यादि करे सघो था। ऐं SST जे हिसाब सां तमामु इम्पोर्टेंट आहिनि, छो त तक़रीबन जेके असां टेस्ट जेके ॾिठियूंसीं उन्हनि में किताब आयल आहिनि सभिनी जा, त पोइ हीअ कंहिंजो किताबु आहे। सो जेकॾहिं तव्हांखे हिते इहा किताब हिते 4-5 नथा यादि थियनि, सभिनी खां पहिरियां खणो उनजो लेटर लिखो दाल, गाफ़, बे सां बुलबुल, ठीकु आहे, पे सां, ठीकु आहे। ईअं तव्हां हिन खे लफ़्ज़ खे मिलायो, हिकिड़ो अजीब लफ़्ज़ ठहंदो द गप। ठीकु आहे। माना अहिड़े नाले सां ई को लफ़्ज़ ठहे थो। इहो तव्हां माना इहो न लफ़्ज़ यादि करे छॾियो। पहिरियों आहे दिलि जी तलब, इहो कंहिंजो किताबु आहे मोहम्मद शाह जो। गंजे टकर जो शेर, इहो बि तमामु इम्पोर्टेंट किताबु आहे। जेको आहे क्लास 9 में किताब में सबक़ु आहे गंजे टकर जो शेर। ठीकु आहे। इहो बि कंहिंजो आहे मोहम्मद शाह जो। अहिड़ी तरह बुलबुल ऐं बाग़ाई, इहो बि हिन जो ई किताबु आहे। पलनि जो शाकार, इहो बि कंहिंजो आहे, इहो बि हिन जो किताबु आहे। ठीकु आहे। हाणे इन्हनि में जेको हिन जी जेके मज़मून ही छा आहिनि, हीअ सभु हिन जा एज़ मज़मूननि जा किताब हुआ। ठीकु आहे। हाणे हिन जी जेके मज़मून जे किताब में छा हुई? दिलकशी ऐं रंगीन। हाणे सुवालु ईअं अची सघे थो त जेके दिलकशी ऐं रंगीनी जिन जे मज़मूननि में आहे उहो केरु आहे? त उहो केरु हो? मोहम्मद शाह जे मज़मूननि में दिलकशी ऐं रंगीनी हुई। हाणे हिन जेके अक्सर मज़मून अल वहीद अख़बार में शाया थिया आहिनि। हाणे मुंहिंजे ख़्याल में इहो टेस्ट में सुवाल अची चुको आहे त अल वहीद अख़बार में कंहिंजा मज़मून शाया थियल आहिनि। SST हिसाब मां मुंहिंजे ख़्याल में इहो सुवालु आयो आहे। हा, त अल वहीद कंहिंजी जेको अख़बार में कंहिंजो मज़मून शाया थियल, त इहो बि मोहम्मद शाह जी ई जेको आहे न मज़मून आहिनि जेके अल वहीद अख़बार में शाया थिया आहिनि। ऐं हिन जो तख़लुस कहिड़ो? महजू ऐं मीर आहे। हिन जो तख़लुस छा आहे? महजू ऐं मीर, हिन जो ई तख़लुस आहे। ठीकु आहे। हाणे शाइरीअ जे मजमू में हिन खे जेको शाइरी जो मजमू हो, उहो उनखे छा चयो वेंदो आहे? कालियाती मीर। इहो हिन खे छा आहे? शाइरीअ जो मजमू हो। हिन खे शाइरी जो मजमू ई चई सघे थो। इहो बि सुवालु अची सघे थो कालियात मीर छा आहे? हिन जो छा आहे? शाइरी जो मजमू आहे। अहिड़ी त थोरो असां वधीक हिन खे सैयद मोहम्मद शाह खे पढ़ूं त सैयद मोहम्मद शाह जेको आहे विरहाङे खां अॻु सिंध असेंबली जो ई स्पीकर ऐं पाकिस्तान बि छा आहे विरहाङे खां अॻु पाकिस्तान जॾहिं ठहियो ई कोन हो त उन खां पहिरियां ई सिंध असेंबली जो स्पीकर हुओ। अहिड़ी तरह जॾहिं विरहाङो थी वियो पाकिस्तान ठहण खां पोइ, जॾहिं अञा पाकिस्तान ठहियो ई कोन हो त हीउ छा हो? सिंध असेंबली जो स्पीकर थी चुको आहे। ठीकु आहे। अहिड़ी तरह हीउ पाकिस्तान ठहण खां पोइ संदसि सरकार में वज़ीर रहियो हो। हीअ संदसि सरकार में तॾहिं हीअ एज़ वज़ीर रहियो आहे पाकिस्तान ठहण खां पोइ। पाकिस्तान ठहण खां पहिरियां सिंध असेंबली जो एज़ स्पीकर हुए, ऐं जेकॾहिं ठहियो पाकिस्तान ठही वियो उन खां पोइ छा थियो? सिंध सरकार में वज़ीर रही चुको आहे। ऐं जेको आहे हिन जी शाह लतीफ़ जे उर्स ते भिटशाह में अदीबी कॉन्फ्रेंस जो जेको बुनियादु रखियो वेंदो आहे, उहो बि हिन पाण ई रखियईं। ठीकु आहे। शाह लतीफ़ जे उर्स ते भिटशाह जो जेको बुनियादु पाण अदबी कॉन्फ्रेंस जो रखियईं। हिन पाण ई जेको आहे न अदबी कॉन्फ्रेंस जो हिकु बुनियादु रखी, अदबी कॉन्फ्रेंस जो बुनियादु पाण रखी। त सुवालु इहो अची सघे थो हिते त शाह अब्दुल लतीफ़ जी उर्स जेको भिटशाही जो आहे उनजो बुनियादु कंहिं रखियो? त उहो बि कंहिं रखियो? मोहम्मद शाह। ऐं हिन जी जेकी वफ़ात थी आहे उहो आहे 1963, ऐं हिन 1963 में ई वफ़ात कई आहे।
ठीकु आहे। हाणे अचूं था थोरो हिन जो थोरो सवालनि जा पढ़ूं त जेकर असां सवाल अची वञनि त उहे कहिड़ा तरीक़े सां अची सघंदा। सभ खां पहिरियां त सवाल इहो थो अची सघे त भाउ हुनजी जेको आहे न किथे ॼाओ, ॻोठु ठकर में ॼाओ हुयो, ठीकु आहे। वरी उन खां पोइ ईअं चइबो आहे दिलि जी तलब जेको मज़मून आहे, दिलि जी तलब जेको मज़मून आहे इहो कंहिंजो आहे, इहो बि मोहम्मद शाह जो ई आहे। सवाल अची वञे गंजी टकर जो शेर इहो कंहिंजो आहे, इहो बि मोहम्मद शाह जो ई आहे। बुलबुल ऐं बाग़ाई इहो बि मोहम्मद शाह जो आहे। पलनि जो शकार इहो मोहम्मद शाह। ॾिसो मां तव्हांखे हिते लफ़्ज़ ठाहे ॿुधायां त जो पहिरियों तव्हां लफ़्ज़ इन जो लिखोसि दाल, ॿिएं जो गाफ़, टे जो बे ऐं चौथे जो पे ऐं इन खे द गबब माना हिकिड़ो अजीब लफ़्ज़ चवंदा आहिनि जेके अजीब शइ हूंदी आहिनि उहा त असांखे माना उन टाइम ते यादि हूंदी आहे, त उन हिसाब सां असां यादि थी सघे थो त दिलि जी तलब बि मोहम्मद शाह जो आहे, गंजी टकर शेर जो बि मोहम्मद शाह आहे, बुलबुल ऐं बाग़ाई बि मोहम्मद शाह जो आहे, पलनि जो शकार बि मोहम्मद शाह जो आहे। ऐं हिन जी जेकी मज़मून में उहा दिलकशी ऐं रंगीन हूंदी आहे। उमेदु आहे तव्हांखे जेको आहे न मोहम्मद शाह जो ई जेको इंट्रोडक्शन हो इहो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। थैंक्स, हैव अ नाइस डे।